जय जय झूलेलाल। इष्ट कंहिंखे चइबो आहे? इष्ट देव कंहिंखे चइबो आहे? इष्ट जो अर्थ छा थींदो आहे? हिकु बार अगरि असां ग़लति अर्थ पकड़े छॾियोसीं पंहिंजो ई, त हमेशह उहो ई अर्थ कढंदा आहिनि। त सोचणु खपे कि सही अर्थ छा आहे। चओ हरे राम। इष्ट जो अर्थ इष्ट, जीअं अभीष्ट चइबो आहे। इष्ट जो अर्थ इच्छा सां जुड़ियल आहे। इष्ट यानी पंहिंजे इच्छा सां, पंहिंजे प्यार सां, पंहिंजे दिलि सां, पंहिंजे चाहत सां, पंहिंजे ख़्वाहिश सां, पंहिंजे तमन्ना सां जेको स्वरूप तव्हांखे भॻवान जो पसंदि आहे, उहो ई तव्हांजो इष्ट देव आहे। तव्हां चाहियो त गूगल महाराज में बि ॾिसी था सघो, चेक करे था सघो। चओ हरे राम। पर उहे सभु ॻाल्हियूं गूगल में बि न मिलंदव जेकी अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं असां। कई माण्हू पंहिंजो अर्थ लॻाईंदा आहिनि कि इष्ट देव याने असांजा कुल जा जेके देवता आहिनि, समुदाय परिवार जा देवता। ग़लति ॻाल्हि आहे। इष्ट देव जो इहो अर्थ न आहे। मां तव्हांखे प्रमाण ॾेई ॾेखारींदुमि, तव्हांखे पाण ई दिलि ते ॻाल्हि लॻंदी। चओ हरे राम। परंपरागत जेको परिवार कुल जेकी समाज पूजा कंदी आहे, उनखे इष्ट देवता न चइबो आहे। चओ हरे राम। हर इष्ट देवता कुल देवता भी थी तो सके, कुल देवता भी इष्ट देवता थी तो सके, पर जरूरी ना है कि इष्ट देवता ही कुल देवता भी हुजे। चओ हरे राम। कुल देवता भी इष्ट देवता हुजे। हाणे ध्यान जो कि अगर जात पात ते हुजे, समाज ते हुजे, समुदाय ते हुजे, तो वो इष्ट देवता न हुजे, वो कुल देवता हुजे। हाणे तव्हां गहराई सां सोचो कि रामायण में प्रसंग तो अचे, कागभूषणी महाराज गरुड़ जी खे कथा था ॿुधाइनि कि मां रघुनाथ भगवान जो कीअं दर्शन कयो, कीअं उन्हनि जी लीलाऊं थियूं। मुझे पिछले जन्म जी भी कथा ॿुधो। चवनि था मुंहिंजा इष्ट केर आहिनि? रामायण जा वचन, इष्ट देव मम बालक रामा। चओ मम बालक रामा। कागभूषणी महाराजन चवनि था मुंहिंजा इष्ट देव बालक राम आहिनि। यानी हो धनुर्धारी भी राम न, धनुष खणण वारा भी न, नंढा बालक, मां उनखे इष्ट देव मञींदो आहियां। यानी अञा गहराईअ में राम जी भी इष्ट देव, पर उहे राम न जेके राजा ठही वेठा आहिनि, नंढा बालक राम, उहे मुंहिंजा इष्ट देव। ब्रजवासी चवनि था असांजा भगवान कृष्ण इष्ट आहिनि, पर उहे न जेके सुदर्शन चक्र खणंदा आहिनि, असांजा इष्ट मुरली मनोहर बंसी खणण वारा इष्ट देव। हाणे ॿुधायो, एॾी गहरी ॻाल्हि थी वई। हो त हिक ई स्वरूप जो हिकु भाव था रखनि कि असांखे उहे कृष्ण खपनि जेके झूला झोलनि, जेके मक्खन चुराइनि, असां सां कबड्डी खेॾनि, असां जिनखे नचायूं, उहे कृष्ण खपनि। प्रभु तव्हां धर्म जी स्थापना कयो, अलॻि कयो, ठीकु आहे, सुदर्शन चक्र खणो, पापिन जो नाश कयो, पर असांखे त तव्हांजो हे स्वरूप खपे। असांखे त हिन लीला में प्रवेश ॾियणो पवंदो। केॾी अॻिते वधी वई ॻाल्हि। आई वचन पुराणनि जा, शास्त्रनि जा। अञा अॻिते वधो। मीराबाई भक्तिमती देवी रजवाड़े में, सभिनि खे पतो आहे, महारानी आहे। उन्हनि जो विवाह थियो त जाते शादी थी उन्हनि जी, त उन्हनि जे कुल देवता जी पूजा थियणु लॻी। त इतिहास में कथा असां पढ़ी आहे गीता प्रेस में कि मीराबाई चए थी मां इहा पूजा न कंदमि। हरे राम। हे हरि। अरे तूं त हेॾी भक्तिमती देवी आहे, पुजारिन आहे, भॻवान खे मञींदी आहे? हा भॻवान खे मञींदी आहे, पर मुंहिंजो श्री कृष्ण ई इष्ट आहे। मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो न कोई। अगर मां पूजा कंदमि तो केवल श्री कृष्ण भगवान। त हल्को मची वियो। पहिरें ॾींहुं सभु विरोध में हली आहे, चिलाइण लॻा माता मीराबाईअ खे, पर उहा अडिग रही त मुंहिंजा इष्ट त श्री कृष्ण आहिनि। चओ हरे राम। हरे कृष्ण। हे हरे। अॼु मीराबाईअ खे प्रणाम था कनि माण्हू। ओॾी महिल थोरी प्रणाम कंदा हुआ। ओॾी महिल त उनखे चवंदा कुल नाशिनी आहे, कुल खे नाश करण वारी आहे, हीअ बावरी थी वई आहे, हीअ पागल थी वई आहे, हीअ दीवानी थी वई आहे, हीअ कुल ते कलंक आहे। जहर ॾिनो उनखे, कई तरह जी मारण जी कोशिशि कयूं। जय जयकार त हाणे थी थिए।
चो हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। अञा हिकिड़ी सटीक ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां कि अगरि जाति पाति समाज समुदाय ते इष्ट देव निर्धारण थे हाँ तो मूंखे जवाब ॾियो। जेके भी ब्राह्मण देवता आहिनि उहे कृष्ण भगवान जी छो पूजा कंदा? हो त यदुवंशी। वे राम भगवान जी छो पूजा कंदा? राम भगवान तो क्षत्रिय आहिनि। हाँ, सूर्यवंशी। ब्राह्मण तो विप्र आहिनि। उहे पंहिंजो देवता ठाहिनि। परशुराम भगवान आहिनि न ब्राह्मण में, ब्राह्मण देवता अॼु बि आहिनि। उहे चवंदा असांजा इष्ट त हुअनि, लेकिन उहे कृष्ण भगवान खे इष्ट छो था मञनि? यानी इष्ट पंहिंजो चुनाव कबो आहे। जेको तव्हांजे दिलि खे वणे, जेको पसंदि अचे, उहो इष्ट देवता थींदो आहे। चओ हरे कृष्ण। हे हरे, हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। वो तो सब पंहिंजो पंहिंजो इष्ट देव ठाहे रखंदा। भगवान राम खे त पोइ वरी क्षत्रिय मञंदा, श्री कृष्ण भगवान खे यदुवंशी मञंदा, परशुराम भगवान खे ब्राह्मण मञंदा। वो छाजे करे परमात्मा जी केरु पूजा करे, भक्ति करे? त इन ग़लति फहमीअ खां असां ॿाहिरि निकिरूं। कुल देवता थींदा आहिनि असांजा, जंहिंजी सॼो कुल पूजा कंदो आहे। असांजा साईं अमरलाल उहे बि इष्ट देव थी था सघनि। जंहिंजी भावना श्रद्धा आहे उहे उन्हनि जा इष्ट देव आहिनि। जंहिंजी भोलेनाथ में भावना आहे उन जा भोलेनाथ इष्ट देव आहिनि। कंहिंजी अंबे माता में आहे, उनजी अंबे माता इष्ट देवी आहे। हिंगलाज माता आहे, उनजी पूजा कंदा आहिनि, उहा उन्हनि जी इष्ट देवी आहे। कंहिंजी श्री कृष्ण में, राम में, नारायण में, त उहे उन जा इष्ट देव आहिनि। इष्ट देव थोपिया न वेंदा आहिनि, यादि रखिजो। ईअं न आहे कि कंहिं बि माण्हूअ जे जाति पाति जे मथां तव्हां उनखे पकड़े करे चवंदो तुंहिंजा इष्ट देव हे न। अगरि तव्हां शास्त्रनि खे मञो था, सनातन धर्म खे मञो था, असांजे वेदनि पुराणनि खे मञो था, त इष्ट देव जो अर्थ आहे जंहिं प्रभुअ जे स्वरूप सां तव्हांखे प्रेम आहे, जेको मिठो लॻे, सुठो लॻे, आकर्षक लॻे, तव्हांजी दिलि गवाही ॾे। छो जो पिछले जन्म में बि तव्हांजी उन जे तरफ़ साधना भक्ति थियल हूंदी, तॾहिं हिन जन्म में उहो स्वरूप तव्हांखे सुठो थो लॻे पियो। हाणे तव्हांखे अगरि राम जी सुठा लॻनि, मां ज़बरदस्ती चवां न, तव्हां श्री कृष्ण जी आराधना कयो, भोले बाबा जी पूजा कयो, ठीकु आहे। मूंखे भले तव्हां जवाबु न ॾियो या हा चओ, लेकिन अंदरि तव्हांजो दिलि गवाही न ॾींदो। चओ हरे राम। यादि रखिजो, इन खे इष्ट देव चइबो आहे। असांजा अमरलाल भॻवानु जॾहिं लीला करण लाइ प्रकट थिया, यानी झूलेलाल रूप में, अमरलाल रूप में, उन खां पहिरियों बि असांजा जेके सिंधी वॾा हुआ उहे पूजा कंदा हुआ। जल देवता जी पूजा कंदा हुआ, जल जी पूजा कंदा हुआ, वरुण देवता जी पूजा कंदा, भगवान जी पूजा कंदा। असां सभु सिंधी साईं अमरलाल जा प्यारा आहियूं ऐं यादि रखो सनातनी आहियूं। असां हिंदू आहियूं, भगवान जे प्रेम भक्तीअ जे मार्ग वारा आहियूं, जेको सभिनि खां सर्व श्रेष्ठ मार्ग आहे, जंहिंजे लाइ देवताऊं बि तरसंदा आहिनि। उहो सनातन धर्म भक्ति योग आहे। चओ हरे राम। हरे कृष्ण। हे हरे। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। त इष्ट देव यानी जेके इच्छा सां जुड़ियल हुजनि। चवंदा आहिनि अभीष्ट वरदान आपका पूरा हो। अभीष्ट में इष्ट लिखियल, मन चाहो। और कुल देवता असांजा थींदा आहिनि जंहिंजी कुल परंपरागत सेवा पूजन कंदो आहे। त हिन जो अर्थ सही इहो अथव। तव्हां बि खोज कयो, कुझु वेद शास्त्र न त कम से कम गीता भागवत रामायण भक्तमाल पढ़ंदो त एतिरे में ई तव्हांखे पतो पइजी वेंदो। चओ हरे राम। हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। तरी त भाई हरिश्चंद्र महाराज पंहिंजे मुखार विंद सां चयो, मेरे देवी देव गुरु मात पिता बंधु इष्ट। ॿुधो, मेरे देवी देव गुरु मात पिता बंधु इष्ट मित्र सखा अरि ना तो एक गोप ग्वाल सो। चओ हरे राम। कि मुंहिंजा माता पिता भाउर बंधु इष्ट देवता परमात्मा सखा सर्वस्व मुंहिंजा श्री कृष्ण भगवान आहिनि।
वे तहां पंहिंजे दिल को पुछो कि तहांजा इष्ट देवता केर। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि। उन इष्ट देव जी असां भक्ति क्यों, कुल देवता जी भी पूजा क्यों, असां उन्हनि को भी आशीर्वाद वठूं। आ गीता में भगवान साफ था चवन कि ब्रह्म लोक तक सब पुनरावर्ती। आ ब्रह्म भुवन लोका पुनरावर्तनो अर्जुन मामू पेत्यतु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते। हे अर्जुन, जेके मूंखे पाईंदा आहिनि, मूं वटि पहुचंदा आहिनि, वरी पोइ उहे जनम मरण में कोन ईंदा आहिनि। ब्रह्मा जी तक सब पुनरावर्ती। ऐं भगवान सभिनि खां पहिरियों कंहिंखे ठाहियो? ब्रह्मा जी खे प्रकट कयो, वरी ब्रह्मा जी जे द्वारा सभु रचना थी। चओ हरे राम। त भगवान के छॾे आख़िरी लास्ट जेको स्टॉप आहे उहो त ब्रह्मलोक आहे, ॿिया सभु लोक हेठि आहिनि। त उते भी कोई पहुची वियो, भले 100,000 साल लख साल वञी करे उते उहो रही पए, लेकिन वरी उनखे वापसि अचिणो ई पवंदो धरतीअ ते, मृत्यु लोक में, कंहिं न कंहिं लोक में। वरी उनखे भक्ति कंदो, भगवान जी प्रेम कंदो, तॾहिं मुक्ति मिलंदी। मुकुंद हिक जो ई नालो अथव, भगवान कृष्ण जो। मुकुंद कंहिं देवता जो नालो कोन्हे, मुकुंद श्री कृष्ण भगवान जो। सभु असांखे कई तरह जा सुख संपत्ति मिली थी सघे, पर असांखे मोक्ष त केवल श्री कृष्ण भगवान ई ॾेई था छॾ। तॾहिं हुनजो नालो आहे मुकुंदाय नमो नमः। बोलो मुकुंद भगवान की। त इन जो अर्थ आहे कि असां स्वार्थ में, लोभ लालच में न फसूं। असां पंहिंजे गुरुनि खां, संतनि खां, महात्माओं खां, कुलदेव खां, असांजे प्यारे अमरलाल झूलेलाल भगवान खां छा घुरूं? निष्काम भक्ति घुरूं, प्रभुअ जो प्रेम घुरूं। इहा ई सच्चाई आहे, इहा ई सार्थकता आहे, ऐं इन में ई सभिनि जी असांजी भलाई आहे। चओ हरे राम। बोलो वृंदावन बिहारी लाल की। आयो लाल सभई चओ